अचो सतराम हक़ मौजूद सदा मौजूद। असांजी सरज़मीन सिंध सरज़मीन जेका आहे उहा सूफ़ियुनि जी सरज़मीन आहे। सूफ़ी हमेशह मैसेज जेको कयो आहे अमन, शांति, प्यार ऐं भाईचारगी जो कयो आहे। सचे साईं जी दरबार में मां सालनि खां वठी अचां पियो हिते ऐं साईं जी ड्यूटी भरींदा आहियूं। मां पैरोकार आहियां साईं शहीद साईं कंवर राम साहिब जिन जो। मूं उन जा जेके ॻायल कलाम आहिनि मूं पहिरीं मरतबा पाकिस्तान टेलीविज़न ते जॾहिं परफॉर्म कया उन्हनि मूंखे तमामु घणी इज़त शोहरत माणी ॾिनी। मां साईं जिन जो तमामु घणो थोराइतो आहियां। ऐं हीअ जेके मेला आहिनि, हीअ जेके जनम भूमियूं आहिनि, हीअ जनम आस्थान जेके आहिनि, इहे असांखे राह ॾेखारींदड़ आहिनि। जीअं को भटकियल माण्हू राह भुली वञे, अगरि कंहिं दरबार ते वञी वेहंदो त उतां हुनखे राह मिलंदी, त रस्तो मिलंदो, उतां कोई न कोई हुनखे पेशवा मिलंदो जेको उन राह ते उनखे विझंदो। सचल साईं जी दरबार हुजे, शाह लतीफ़ जी दरबार हुजे, लाल शहबाज़ कलंदर साईं जी दरबार हुजे या सचे साईं जी दरबार हुजे, इन्हनि में हमेशह ई अमन ऐं प्यार मोहबत जी ॻाल्हि कई वई आहे। सभ खां वॾो दर्स आहे उहा आहे इंसान ऐं इंसानियत खे केतिरो फ़ाइदो तव्हां ॾेई सघो था। सूफ़ियनि दरवेशनि मां हमेशह इहा इन ॻाल्हि जी घणी कोशिशि कई आहे त अगरि जेकॾहिं कंहिं मज़लूम जे के बेसहारा जो सहारो थियो था, उन खे अन्न जल पाण ॾियो था, उन खे कपिड़ा पारायो था ऐं उन जे लाइ का शेवा कयो था, त सम्झो मुर्शिद तव्हांजे मथां 100% राज़ी आहे। पर जेकॾहिं तव्हां उन खे नज़रअंदाज़ कयो था, अखियुनि सां ॾिसो था त हिन माण्हू खे मुंहिंजी ज़रूरत आहे, हिन खे मानी जी ज़रूरत आहे, कपिड़नि जी ज़रूरत आहे, इन कंहिं बि शइ जी ज़रूरत, तव्हां उनखे नज़रअंदाज़ करे वञो था, सम्झो त तव्हां सां मुर्शिद जी ज़ात नाराज़ आहे। राज़ी करिणो आहे मुर्शिद खे त उन्हनि सेवाउनि जी तरफ़ वञिणो आहे जिन्हनि सेवाउनि जी तरफ़ असांखे मुर्शिद सचे साईं लतीफ़ सरकार सच समस्त उन्हनि जेके असांखे राह ॾेखारी आहे। कंवर साईं चए थो नाले लख जे ॿेड़ो तार मौजूद, हू बि इहा दांह इहा जेका अर्जना करे थो, इहा जेका पाराए थो पंहिंजे मालिक खे, पंहिंजे मुर्शिद खे, त उन जो बि पैगाम इहो आहे त असांजी सदा ॿुध तूं जॾहिं ॿुधंदे त असीं राह ते अची वेंदासीं। असां सूफ़ियुनि जो जेको बि पैगाम आहे, असीं सूफ़ी कलाम खे, सूफ़ी सरज़मीन आहे, असांजी मिटीअ मां, असांजी मातृभूमीअ मां हमेशह सूफ़ी ख़ुशबू ईंदी आहे। कॾहिं बि हिन कंहिं बि क़िस्म जा को सख़्तु माण्हू पैदा न आहिनि कया। सख़्तु असांखे हिन दुनिया दौर में मिज़ाज ऐं असांजा कमकार करे छॾनि था। हालांकि असांजे मुर्शिदनि जो, असांजे साईं जो, असांजे जिन जा असां पैरोकार आहियूं, उन्हनि हमेशह ई असांखे नरमी जी ॻाल्हि कई आहे, लहजे में ठहराव जी ॻाल्हि कई आहे, मोहबत ऐं प्यार जे पैगाम जी ॻाल्हि कई आहे। चवंदा आहिनि सियाणा साल ॾाह चवंदा आहिनि त अगरि राह वेंदे को पथर पेर में लॻे त उन खे ॾिसी करे ईअं न चइबो त यार इहो पथर छो पियो आहे, उन खे हटाइबो। तोखे जॾहिं चोट लॻी आहे त पुठियां कंहिंखे बि लॻी सघे थी, अगरि तूं उन खे खणंदे त हिकु नेकी जे बजाए 1000 नेकियुनि में शुमार थींदी। इन करे कोन खणंदे त तोखे तकलो आहे, तूं इन करे खणंदे त मतिलबु ॿिए कंहिं माण्हू खे तकलीफ़ थींदी हुजे। ॿिए जी जेका तकलीफ़ आहे उन जे लाइ मुर्शिद, असांजा मालिक, असांजा जेके रहनुमा आहिनि, उहे हमेशह दर्स ॾींदा रहिया आहिनि त ॿियनि जो ख़्यालु कयो, पंहिंजे इर्द गिर्द जे माहौल जो ख़्यालु कयो। कोई बुखियो त न आहे, कोई ॾुखियो त न आहे। तव्हां सुखिया सुम्हो था वञी, सुखिया खाई कंहिं पाड़े में कंहिं खाधो आहे या न आहे खाधो, इहो मुर्शिदनि जो पैगाम आहे। ऐं मूंखे तमामु घणी ख़ुशी थींदी आहे, मां कंवर साईं जे ख़ूबसूरत आस्थान में, साईं दुले साईं जे ख़ूबसूरत आस्थान में, साईं सचे साईं जे ख़ूबसूरत आस्थान में मां जॾहिं भॼन पढ़ंदो आहियां, ॻाईंदो आहियां, त मुंहिंजी कला खे अञा महानता मिलंदी आहे, इज़त मिलंदी आहे। ऐं हीअ दर ई अहिड़ो आहे, कंवर साईं जो दर आहे नाले लख जे। हाणे जॾहिं मुंहिंजो मुर्शिद हादी पाक जो ॿेड़ो पार आहे त पोइ असां त उनजा शिष्य आहियूं, उनजे दर जा ख़ादिम आहियूं, नौकर आहियूं। मां जेके भॼन पेश कंदुसि उहे मुंहिंजे प्यारो पहिरीं भाउ रतन कुमार आहे, मुंहिंजो मशहूरु कलाम आहे। वरी मेला नसीबनि जा साईं जो मेलो आहे, ऐं सनम सोणो सचो साईं सोणो सुजे साम्हूं नचण वारा कीअं वणंदा। ऐं खोड़ जा ॿिया कलाम आहिनि जेके तव्हांजो हिकिड़ो कलाम तमामु बहितरीनु ॻायल आहे जेको हिते रेणकी दरबार में वियो, रेणकी वाले। हा, उहो बि भाई रतन भाई जो कलाम आहे। बहितरीनु जेको तव्हांजो हिड़की वाले
सतराम पिया ये नैना तो से लागे भाग मोर जागे। सच में सच।